पर हूँ ही अक्सर करे शिकायत कई वेंदी आहे त असांजा हिकु त जेके सिंधी नौजवान आहिनि उहे नेशनल टीम में आहिनि कोन। इन इशू ते जीअं त तव्हां बि हिकु सियासतदान आहियो, दो ही औरत चेयरमैन, पर छा तव्हांखे इन मौज़ू ते ॻाल्हि करण जो को मौक़ो मिलियो आहे ऐं तव्हांजी फैमिली त समूरी पॉलिटिक्स में आहे, योर ब्रदर इज़ एन कोशिशि एमपी? कंदा आहियूं। ॾिसो, मुंहिंजे ख़्याल में क्रिकेट में असांजे सिंधी नौजवान हुजनि या जेके बि चाहिनि था त क्रिकेट या प्रोफेशनल, उनखे पंहिंजी महिनत ते ज़ोर ॾियणो पवंदो। हुते सिफारिश वारो कल्चर तमामु घटि थो हले, उते मेरिट हूंदो तमामु वॾो। त तव्हां चओ था त सिंधी नौजवाननि में टैलेंट न आहे क्रिकेट? टैलेंट आहे 100%। जीअं असां वटि शाहनवाज़ धानी असांजो प्लेयर्स आयो आहे, ईअं हिकिड़ो भट्टी छोकिरो आयो आहे, हीअ मोहम्मद सुलेमान आहे, 3-4 प्लेयर्स आहिनि। ईअं इवन हैदराबाद जा छोकिरा असांजा टीम में रहिया आहिनि। पर हाणे उन में महिनत ई सभ खां वधीक हुनजो हल आहे। इहो न आहे त मेरिट आहे तव्हांजो त तव्हांखे दुनिया में को बि माण्हू किथे बि नथो रोके सघे कंहिं बि स्पोर्ट्स में। जेकर तव्हां मेरिट न आहे, रुॻो तव्हां चयो था त थोरो मेरिट हुजे या असां छो त पीसीबी ते अक्सर करे डिस्क्रिमिनेशन जा इल्ज़ाम लॻंदा आहिनि सिंधियुनि पारां, ख़ासि करे त हू जेके आहिनि सिर्फ़ु ॿियनि माण्हुनि खे जेको आहे रखनि था। पंजाबीज़ थी विया या KPK जा असांखे तमामु घणा खिलाड़ी नज़र अचनि था। पर जेकर पहिरीं इल्ज़ाम हूंदो पंजाब जी प्लेयर्स ते इल्ज़ाम हूंदो पंजाब, हाणे KPK वारा अचनि था त हुननि खे केरु रोके कोन थो सघे न। हाणे ॾिसो, पर सिंधी तमामु सर घटि आहिनि न, इहो त ख़ैर असांखे एक्सेप्ट करिणो पवंदो फैक्ट।